राजनवा के अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे लाड़काणे भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। स्टाफ कॉलोनी में फोरू घर मालिकनि खे यरगमाल बणाए लखें रुपया फुर करे विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। हथियारबंद इमदाद सूमरो ऐं ॿियनि घर भातियुनि खे यरगमाल बणाए 7 तोला सोना, ज़ेवर ऐं 5 लख रुपया रोक रक़म फुरे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काणे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो आहे। स्टाफ कॉलोनी में फोरू घर मालिकनि खे यरगमाल बणाए लखें रुपया फुरे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल संजा लाड़काणे ऐं भरपासे इलाइक़े में लाड़काणे सॼे ज़िले में जेको आहे फुर चोरियूं ऐं क़तल जूं जेके वारदातूं आहिनि उन्हनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। रतेज़रो ऐं बागड़े ऐं बाकराणे हिन समेत रोज़ाने जी बुनियाद ते इन्हनि जेको आहे नालकनि ऐं हंधनि ते जेके फोरियूं चोरियूं आहिनि उहे मामूल बणिजी वियूं आहिनि। अॼु राति देर सां राति जो 4 बजे लाड़काणे शहर जे रहमतपुर थाणे जी हद ओल्ड इस्लाम कॉलोनीअ में राति जो देर सां नामालूम चोरनि पैरामेडिकल अॻवान आहे इमदाद सूमरो, जंहिंजे घर में 4 हथियारबंदनि हथियारनि सां घेरी करे ऐं हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए 7 तोला सोन ऐं 5 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया आहिनि। आसानीअ सां इन हवाले सां इमदाद सूमरे सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंजी घर मां फुर थी आहे। उनजो चवणु आहे त 15 लखनि खां वधीक मालियत जो जेको आहे जंहिंमें सोन आहे ऐं रोक रक़म आहे ऐं जेके फोरू आहे उहे असांखे सॼे घर भातियुनि खे यरगमाल बणायो आहे। इमदाद सूमरो जंहिंजी फुर्ती आहे उनजो वधीक चवणु आहे त थाणे ते पुलिस खे इतलाह ॾिनो पर उन तफ़सील बि वता हिन वक़्त ताईं एतिरा कलाक गुज़रण बावजूदि न जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि ऐं न ई जेके सामान जेको चोरी थियो आहे ऐं जेको फुर करे विया आहिनि जवाबदार जेका हथियारबंद जेको सोना ज़ेवर ऐं पैसा रोक रक़म फुर करे विया आहिनि, न ई पुलिस उहो वापसि कराए सघी आहे। हुनजो वधीक चवणु आहे त ही राति जो 4 हथियारबंद उहे घर में घिरी करे हथियारनि जे ज़ोर ते सॼे घर भातियुनि खे यरगमाल बणाए 7 तोला सोन ऐं 5 लख रुपया रोक जेको आहे रक़म फुर करे फरार थी विया आहिनि ऐं हिन जो चवणु आहे त जेके सोना ज़ेवर आहिनि ऐं रोक रक़म उहा वापसि कराए ॾिनी वञे, इंसाफ़ कयो वञे। महिरबानी जी रशीद, अपडेट करण लाइ।